फितरी सूंह सबब पूरी दुनिया में मुनफरद मकाम रखंदड़ पाकिस्तान जो पहाड़ी इलाइको गिलगित बल्तिस्तान न सिर्फ पंहिंजे अवामी अक्सरियत जी गुर्बत ऐं मुश्किल जिंदगी जो अक्स पेश कंदो रहियो आहे, पर सियासी तौर ते ही माग सदाई पाकिस्तान जी सदाईसाई सरकार जे मर्ज़ी ऐं मंशा ते हलंदो रहियो आहे। आज़ाद कश्मीर जियां गिलगित बल्तिस्तान लाइ बि उहा ॻाल्हि मशहूर आहे त हिते हुकूमत उन धुर जी क़ाइम थींदी आहे जंहिं धुर जी सरकार पाकिस्तान जे विफ़ाक़ में हुजे, पर वक़्तु सदाई साॻियो नथो रहे। हिन महिल न त कश्मीर इन क़िस्म जी रवश जी राह ते हलण लाइ तयार आहे, न ई वरी गिलगित बल्तिस्तान पुराणी पॉलिसीअ खे फॉलो करण थो चाहे। हिन वक़्तु हिक तरफ़ कश्मीर में एहतजाज जी बाहि ॿरी रही आहे ऐं ॿिए तरफ़ गिलगित बल्तिस्तान में गुज़िरियल ॾींहं थियल चूंडुनि जा नतीजा इस्लामाबाद जे मदहोश फिज़ान में वेठल हुक्मराननि जा होश ठिकाणे ते आणण जो पैगाम बणिजी आया आहिनि। गिलगित बल्तिस्तान जेको पाकिस्तान जे विफ़ाक़ी हुकूमत जी मर्ज़ीअ ते पंहिंजा नुमाइंदा चूंडे उहा हुकूमत ठाहींदो हो जेको इस्लामाबाद खे पसंदि हुजे, उन हिन भेरे चूंड नतीजनि में पाकिस्तान जी हुक्मराननि खे साफ़ लफ़्ज़नि में जवाब ॾिनो आहे त हू साॻी पघार ते कम करण लाइ तयार नाहे, छो त तारीख़ में पहिरियों भेरो गिलगित बल्तिस्तान में हुक्मरान पार्टी यानी मुस्लिम लीग नून खे नतीजनि में जेका ज़िल्लत आमेज़ मात मिली आहे उहा हिक साफ़ ऐं शफ़ाफ आईनो आहे जंहिं में नून लीग पंहिंजे करणी भरणीअ जो चेहरो चिटी तरह सां ॾिसी सघे थी। गिलगित बल्तिस्तान में मुस्लिम लीग अॻवान पंहिंजे क़ाइद खे बि वठी विया, पर बुलंद पहाड़नि वारी हिन सरज़मीन मियां नवाज़ शरीफ़ जो जादू बि न हलण ॾिनो ऐं हिन खे बि उहो पैगाम मिली वियो त हिन जो सियासी मुदो पूरो थी वियो आहे। जॾहिं त गिलगित बल्तिस्तान में पीपल्स पार्टी खे सरस सीटूं मिलियूं आहिनि, मुमकिन आहे त उन जो सबब बिलावल जो पंहिंजी भेण आसिफा समेत गिलगित बल्तिस्तान में घणे वक़्त ताईं तरसी चूंड मुहिम हलाइणो हुजे, ऐं उहो बि मुमकिन आहे त बार बार ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो ज़िक्र गिलगित बल्तिस्तान जे अवाम खे माज़ीअ जे विसरी वियल मोहबत में वक़्ती तौर ते फासाए वियो हुजे, पर बिलावल जे वाइदनि जो सियासी सुराब गिलगित बल्तिस्तान जी अवाम खे जल्द सम्झ में अची वेंदो ऐं पीपीए पारां पैदा थियल उहो सियासी सहर आर्ज़ी साबित थींदो। गिलगित बल्तिस्तान जे नतीजनि में सभ खां हैरान कंदड़ हक़ीक़त उहा उभरी आई आहे त उहा तहरीक इंसाफ़ जंहिंखे हिक तरफ़ इलेक्शन कमीशन चूंड विढ़ण जी इजाज़त न ॾिनी ऐं न वरी उन्हनि जे उम्मीदवारनि खे पीटीआई जो भेट वारो निशानो लाट कयो वियो ऐं न वरी संदन उगाइण खे वादीअ में अचण जी इजाज़त ॾिनी वई ऐं न मक़ामी उम्मीदवारनि खे चूंड मुहिम हलाइण जी मोकल मिली, पर पोइ बि बिना नाले वठण ऐं बिना परचम लहराइण जे आज़ाद उम्मीदवारनि जी हैसियत में बीठल पीटीआई जे नुमाइंदनि जी ॿिए नंबर ते कामयाबी इस्लामाबाद लाइ उहो ख़ुसूसी पैगाम आहे जंहिंखे नज़रअंदाज करण जा नतीजा संदन सियासी हक़ में बहितर न हूंदा। गिलगित बल्तिस्तान जे चूंड नतीजनि मुताबिक़ का धुर अकेले सिर्फ़ हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में नाहे। उन हालत में ज़ाहिर आहे त पीपल्स पार्टीअ सां पीटीआई इतिहाद जो इतिहाद अमकान जे दायरे में दाख़िल नाहे। उन करे या त आज़ाद उम्मीदवार आज़ाद हैसियत में पीपल्स पार्टी जो साथ ॾियनि या पीपल्स पार्टी नवाज़ लीग सां गॾिजी गिलगित गवर्नमेंट ठाहे। हुकूमत जी तश्कील त इस्टेब्लिशमेंट जे आशीर्वाद खां सवाइ मुमकिन नज़र नथी अचे, पर गिलगित बल्तिस्तान में सियासी मौसम जी तब्दीलीअ जो पैगाम पाकिस्तान जे विफ़ाक़ी हुकूमत खे मुअसर अंदाज़ सां मिली वियो आहे।